अस्सलाम वालेकुम दोस्तों, अभी बेहतरीन तव्हांखे तकड़ा ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा आहियूं। छा मीर वाकई नवाब खान के मारे छॾींदो अचण वारनि किस्तनि में, या नवाब खान मीर सां भी वॾी हालत करण वारो आहे, उन्ही खे भी जेल कराईंदो। छा अचण वारनि किस्तनि में दोस्तों नवाब खान जी दुश्मनी में हाणे कहिड़ा कहिड़ा वरी तबाह थींदा। इन वीडियो के दोस्तों मुंहिंजी ॻाल्हि सां गौर सां ॿुधो, इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में ईंदी। हीउ नंढिड़ो वीडियो आहे ऐं कहाणी वॾी आहे, तव्हांखे ज़बरदस्त तरीक़े सां सम्झायूं था। ऐं शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त हाणे निशाने ते मीर ऐं सिजावल नवाब खान जे निशाने ते अची चुका आहिनि, लेकिन इन्हनि खे काबू करण जे लाइ हाणे हर हरबो आज़माईंदो नवाब खान। नवाब खान बिल्कुलु घटि न कंदो। नवाब खान पंहिंजा दुश्मन साम्हूं बीहण ॾिसण ई नथो चाहे। उनखे ख़बर आहे मुंहिंजो दुश्मन मुंहिंजे साम्हूं हिकु जॻह बीहजी आहे त पोइ मां न बचंदुमि, ऐं उन्हनि खे झुकाइण जे लाइ नवाब खान का कसर कान छॾींदो। ऐं सिजावल भी इन चकर में आहे त नवाब खान खे ख़तमु कयां, उन्हनि जे दुश्मननि खे पनाह ॾींदो रहां। ऐं नवाब खान भी ईअं कंदो आहे, सिजावल खान जे दुश्मननि खे यको पनाह ॾींदो रहंदो आहे, ऐं सिजावल जा दुश्मन जेका नवाब खान वटि पनाह वठंदा आहिनि ऐं शेर अली वटि भी हाणे इहो सिलसिलो हली रहियो आहे। दोस्तों हाणे वक़्तु वॾो फ़ाइदो वठंदो इन शयुनि जो। वक़्तु काफ़ी दुश्मन काबू कराए चुको आहे। मीर जो ख़ात्मो करण जे लाइ जॾहिं नवाब खान वटि ख़बर पवंदी उन खे वक़्त खे त मीर सिजावल वटि आहे, ऐं वक़्त के भी इस्तेमालु कंदो कंहिं न कंहिं तरीक़े। नवाब खान पुलिस के भी इस्तेमालु कंदो, लीमे के कंदो, सभिनी खे इस्तेमालु कंदो ऐं चवंदो त इतो इहे दुश्मन पंहिंजा ॿाहिरि कढिया। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।